अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे पत्थर दुनिया ऐं सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जो मशहूरु आर्टिस्ट शबीरा चन्ना पत्थर दुनिया ड्रामे जी अदाकारा खैरान जे सिर जो ख़ैरु हुजे जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां। अदाकार खैरान जे बारे में तफ़सीली स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु गुज़ारिश कयां थो त हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हलो घर हलो। अरे घिटीअ में सिंधी मशहूर अदाकारा शबीरा चन्ना 15 जनवरी 1958 ईस्वी ते लाणकाणे शहर में शाहनवाज़ चन्ने जे घर में अॻिपोली। शबीरा चन्ना लाणकाणे शहर में इंटर ताईं तालीम हासिल कई। शबीरा चन्ना 32 साल प्राइमरी उस्ताद रही, जंहिंमें 3 साल लाणकाणे में ऐं 29 साल कराची में नौकरी कई। फ़नी दुनिया में 1987 ईस्वी में आई। संदसि पहिरियों सोलो प्ले चोॾो हो, जंहिंजो प्रोड्यूसर बीदल मसरूर हो। शबीरा चन्ना केटीअनि ते जन मशहूरु ड्रामनि में कमु कई आहे। उन्हनि मशहूरु ड्रामनि जा नाला ही आहिनि: विकूड़ियल वजूद, पत्थर दुनिया, ज़ियापे जी जंग, पूंज, गाड़ी, ज़ंजीरूं, पंहिंजा परावा, कंडनि जी सेज समेत ॿिया शामिल आहिनि। शबीरा चन्ना खे जेका शोहरत मिली उहा ड्रामो पत्थर दुनिया आहे। पत्थर दुनिया ड्रामे में शबीरा चन्ना खैरान जे तौरु किरदारु अदा कई। संदसि तकिया कलाम खैरान जे सिर जो ख़ैरु हुजे तमामु मशहूरु हुई। पत्थर दुनिया ड्रामे जे करे शबीरा चन्ना खे अक्सर खैरान तौरु सॾींदा आहिनि। दोस्तों शबीरा चन्ना हिन वक़्तु लॻभॻि 500 ड्रामनि में कमु करे चुकी आहे। दोस्तों शबीरा चन्ना केतिरनि फिल्मनि में पिणु कमु कई आहे, जिन में सिंधू किनारी, पोती ऐं पग, खैरान धाड़ेल समेत 1000 खां वधीक सिंधी टेली फिल्मूं शामिल आहिनि। संदसि अदाकारी जो अंदाज़ बिल्कुलु मुनफ़रद आहे। किरदार जे अदागी दौरान ही उन में एतिरी त ॿुॾी वेंदी आहे जो किथे मसूमियत जो गुमान न थींदो आहे। खेसि किरदार में हक़ीक़त जो रंग भरण जो भरपूर ॾांहुं आहे। पूरी सिंध में संदसि अदाकारी खे पसंदि कयो वञे थो ऐं माण्हू खेसि असुलु नाले बजाए ड्रामे वारे नाले सां यादि कनि था, जीअं खैरान, मुरादां वग़ैरह। संदसि काफ़ी डायलॉग मशहूरु आहिनि। खेसि औलाद में 5 नियाणियूं आलिया चन्ना, नादिया हुसैन, सादिया हुसैन, शाज़िया हुसैन ऐं तानिया हुसैन आहिनि। आलिया चन्ना पिणु टीवी जी मशहूरु ऐं नाले वारी अदाकारा आहे, जेका काफ़ी ड्रामनि में कमु करे चुकी आहे। शबीरा चन्ना खे 3 पुट नवीद हुसैन, सिजाद हुसैन ऐं जवाद हुसैन आहिनि। हिन वक़्तु कराची में रिहाइश पज़ीर आहे। दोस्तों उमेद कयां थो त हीअ स्टोरी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी।